आईडी हैदराबाद कासमाबाद वारे इलाके में नौजवान पीपी अगवान आदिल जमाली ऐं मामा फाइक जमाली पारां ग़रीब मिसकीननि लाइ जेके लॉकडाउन सबबि मुतासिर थिया आहिनि उन्हनि जी मदद लाइ राशन जो इंतजाम कयो वियो। ग़रीब ऐं मिसकीननि खे घर वेठे राशन पहुचायो वियो। वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे नौजवान पीपी अगवान आदिल जमाली ॿुधायो त भाई असी जेको भी मदद कर रहा आहियूं वो पंहिंजी मदद पाण जी तहत करे रहा आहियूं। हुकूमत जो ज़रूर मिलियो आहे पर अञा ताईं असां वटि न पहुतो आहे ऐं असां जेको मदद करे रहिया आहियूं असीं पंहिंजे पधर पाण करे रहिया आहियूं। पंहिंजे दोस्तनि पे बिज़नेस कम्यूनिटी वारनि खे रिक्वेस्ट करे पंहिंजी फैमिली में रिक्वेस्ट करे या जेकी बि वस वारा दोस्त आहिनि उहे सभु असां गॾु कंट्रीब्यूशन में करनि पिया ऐं अलहमदुल्ला असां पहिरीं बि 500 खनि बैग्स विराया आहिनि। अॼु बि अलहमदुल्ला असां घुराया आहिनि। इहो बि तव्हांजे साम्हूं आहे। इहो बि तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 400 तक आहिनि बैग ऐं असांजी इहा कोशिश आहे त असीं 1000 खां वधीक बैग नेक्स्ट वीक जे अंदरि ते विरायूं। अच्छा सर, जेके काउंसलर वग़ैरह ॾियनि था उन्हनि जी रुगो तव्हां आहे ऐं अलहमदुल्ला तव्हांखे ही हिकिड़ी माण्हू दुआ ॾेई रहिया आहिनि जेसि ताईं असां पंहिंजी सर्चिंग कई आहे मीडिया जे हवाले सां, उन हवाले सां सर तव्हां छा चवंदा? अगरि उन्हनि खे ज़रूरु मिलंदो हूंदो गवर्नमेंट जी तरफ़ां त उनखां ॾींदा हूंदा। ही असां पंहिंजी तरफ़ां करे रहिया आहियूं, पंहिंजी दोस्तनि जी तरफ़ां, पंहिंजे बिज़नेस कम्यूनिटी जी तरफ़ां या जेकी बि दोस्त असां पाण में वेठा आहियूं, मुंहिंजो भाउ आहे, सौट आहे, कज़न आहे या को मुंहिंजे पाड़े वारो आहे, ही उन जी हेल्प जे ज़रिए असीं करे रहिया आहियूं। काउंसलर्स खे ज़रूरु गवर्नमेंट जी तरफ़ां मिलंदो हूंदो, उन्हनि खे उन्हनि जी ख़बर हूंदी। सर हिकिड़ो ॿियो नंढिड़ो सुवाल कंदा सर, असां ॿुधो आहे तव्हां पंहिंजी जेका ॻोठ में अलाह साईं तव्हांखे पंहिंजी ज़मीन ॾिनी आहे जी सर, उहा तव्हां सॼी कणिक कराए ग़रीबनि में विरायो पिया अटो करे, इन हवाले सां छा चयो? हा इहो बि आहे, इहो असां हमेशह खां कंदा आहियूं। हिन वारे असां वरी थोरो चेंज बि कयो आहे, हिकु त कणिक बि विरायूं था पर गॾोगॾु असां हिन वारे ठाहियो आहे त उतां बि 5-5 किलो जा असीं पैकेट्स ठाहिरायूं उन जा अटे जा, ॿियूं बि कुझु शयूं गॾु आहे। उहो बि असांजो आहे तक़रीबन 500,000 तक मूड आहे त उहो बि असीं विराईंदासीं। उहो बि इनशाला नेक्स्ट हफ़्ते जे अंदरि इनशाला असांजो मूड आहे विरायूं। जीअं जीअं असांजी कणिक लहंदी अचे थी असीं विराईंदा वेंदासीं। थैंक यू सर, वॾी महिरबानी।